आगाह कयां कि सिंध हाई कोर्ट सिंध यूनिवर्सिटी कॉलोनी के रहवासी सर्वेज नुहाणी की गुमशुदगी बाबत दरख्वास्त ते नई JIT जोड़ण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत नई JIT जोड़े SSP जामशोरो खे 29 मार्च ते पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया, अदालत में पेश न थियण ते SSP जामशोरो ते जज पारां कावड़ जो इज़हार कयो वियो। ईंदड़ ॿुधणी ते ज़ाती तौर ते पेश थियण जो हुकुम जारी कयो वियो आहे। आगाह कयूं पिया, सिंध हाई कोर्ट सिंध यूनिवर्सिटी कॉलोनी के रहवासी सर्वेज नुहाणी की गुमशुदगी बाबत दरख्वास्त ते नई JIT जोड़ण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। आगाह कयूं पिया, सिंध हाई कोर्ट सिंध यूनिवर्सिटी कॉलोनी के रहवासी सर्वेज नुहाणी की गुमशुदगी बाबत दाख़िल दरख्वास्त ते नई JIT जोड़ण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया, अदालत नई JIT जोड़े SSP जामशोरो खे 29 मार्च ते पेश थियण जो हुकुम ॾिनो आहे। अहम ख़बर आहे, सिंध हाई कोर्ट सिंध यूनिवर्सिटी कॉलोनी के रहवासी सर्वेज नुहाणी की गुमशुदगी बाबत दरख्वास्त ते नई JIT जोड़ण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। तफ़सील वठंदासीं हैदराबाद मां नसीर चन्ना खां। नसीर, आगाह कजो। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद सिंध यूनिवर्सिटी कॉलोनी के रहवासी सर्वेज नुहाणी की गुमशुदगी बाबत दाखिल दरख्वास्त से नई JIT जोड़ने जो हुकुम ॾींदे SSP जामशोरो के 29 मार्च से ज़ाती एसेस में तलब करे वरितो आहे। गुमशुदल सर्वेज नुहाणी के भाउ सरताज पंहिंजे वकील एडवोकेट इरफान आशकेली मार्फत अदालत में दरख्वास्त दाखिल कराई ही, जिसमें जस्टिस नेमतुल्लाह फलोपोटो और जस्टिस मुबीन लाखो ते मुश्तमिल डबल बेंच ॿुधणी कई, जे दौरान पुलिस अमलदार ऐं फरियादी धुर बि अदालत में पेश थी। उन मौके ते जेको वकील हुयो इरफान आशकेली, उन अदालत खे आगाही ॾींदे ॿुधायो त सर्वेज खे गुम थींदे 1.5 साल थी वियो आहे, पर का बि प्रोग्रेस नज़र नथी अचे। जंहिंते जस्टिस नेमतुल्लाह फलोपोटो पुछाणो कयो त हिन केस में 12 JIT जोड़ी हुयूं, पुलिस जी कारकर्दगी 0 छो आहे। सर्वेज जी जांच में केतिरी अॻु भराई थी आहे कि हिकु JIT में गुमशुदल नौजवान बाबति का बि रिपोर्ट नाहे। अदालत सख़्त कावड़ जो इज़हार कंदे ईंदड़ ॿुधणीअ ते SSP जामशोरो खे ज़ाती हैसियत में तलब करे वरितो आहे। जी ठीकु आहे नसीर, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।